बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शाह साहब एक कलाम में मुझसे बारे में शाह साहब जी के ॻाल्हियूं कयूं आहिनि, उन्हें थोरो ज़िक्र था कयूं कुझु बैत। हूअं हुकुम आहे मौत जो त मौत खे यादि कंदा करियो, या क़ुरान शरीफ़ में ज़िक्र आहे त हर नफ़्स खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। हदीस शरीफ़ में मूतू क़िबल अंत मूतू, मरण खां अॻे मरो, इहो ज़िक्र थियल आहे। ऐं दरवेशनि फ़क़ीरनि वरी मौत खे विसार छॾियो आहे। जे हिकिड़ो ख़ुशकर्मंद फ़क़ीर जो हिकिड़ो किसो आहे ॿुधल कंहिं दरवेश जे मथां त फ़क़ीर कचहरी में वेठो, कंहिं माण्हू आयो अची हुनखे अर्ज़ु कई, फ़क़ीर साईं माण्हू मरियो थो वञे, अरवाह साह हुनजो वियो, अरवाहनि जे मुल्क में मिटी आहे तव्हांजी पई, मिटीअ में बाक़ी ही जेको ढंढोरो थो हले, घोड़ा घोड़ा पई थिए त मौत फलाणो गुज़ारे वियो, इहो मौत आहे छा? दरवेश हिन जी ॻाल्हि खे जवाबु कोन्हे, वरी ॿियो दफ़ो पुछियईं, वरी टियों दफ़ो पुछियईं, त हुन आख़िर पुछियो त इहो कंहिं पुछियो? कि साईं मूं पुछियो, कि मौत आहे मुंहं खे, चयो तूं चई थो आऊं ऐं आऊं कान हूंदी, ॿियो कुझु बि कोन्हे। सो शाह साहब जेको ज़िक्र कयो आहे उन में आहे त मरण आगे जे मुआ से मरी थियनि न मात, हूंदा से हयात जीअण आगे जे जिया। शाह साहब हिन बेच में मौत ऐं ज़िंदगीअ खे गॾु गॾु थो ईअं हलाए, छो त मरण आगे जे मुआ, जेके मरण खां अॻे मुआ, माना मूतू क़िबल अंत मूतू से मरी थियनि न मात, ये फना नथा थियनि। हूंदा से हयात, ये हयाती हूंदा, जीअण अॻे जे जिया, ये जीअण खां ज़िंदगी खां अॻे बि जीअरा हुआ। जीअण अॻे जे जिया, जुग जुग से जीअन, मोटी की न मरण, मरण अॻे जे मुआ। जीअण अॻे जे जिया, उहे जेके जीअण खां अॻे बि जीअरा हुआ, जुग जुग से जीअन, उहे सभिनी ज़माननि में खां जीअनि पिया ऐं जीअंदा रहंदा। मोटी की न मरण, मरण अॻे जे मुआ, जेके मरण खां अॻे मरनि था उन्हनि खे वरी ॿियो दफ़ो मरण जी ज़रूरत कान थी पए। ज़िंदगीअ जो ऐं मौत जो थोरो ईअं हलाए थो। ॿी हिकिड़ी ॻाल्हि थो करे न, जे तूं काल्ह मुई त काल्ह ई गॾी पीढ़ीअ खे, कॾहिं कान सुई का सॻी गॾी सजणे। छो जेकर तूं कल्ह मरी पई आहे, जे तूं काल्ह मुई त काल्ह ई गॾी पीढ़ीअ खे, तूं कल्ह ई ख़ुदा सां मिली वञी आहे। कॾहिं कान सुई त का सॻी गॾी सजणे, असां कॾहिं कोन ॿुधो को जहिड़ो जाॻंदो उहो ख़ुदा सां मिलियो। कर हींअर हलण जी वेठो पुछी पर, अॼु आदेसी मर, सुभाणे मरंदो सभु को। कर हींअर हलण जी ॻाल्हि कर, हींअर हलण जी तयारी कर, वेठो पुछी पर, परीअ जूं ॻाल्हियूं को करी, या ईंदड़ ॾींहंनि जूं ॻाल्हियूं को करी। अॼु आदेसी मर, जोगी अॼु मर, सुभाणे मरंदो सभु को, टाइम ते सभु को मरंदो। मरो मरा मुंहुं कम, अकमी काम मरे। ही मौत खे हिकिड़ो आइडियल करे थो पेश करे त कहिड़ो मौत जेका सुहिणो आहे, हूं त मरी पइजे। मरो मरा मुंहुं कम, अकमी काम मरे। दोस्त पुॼाणा दम, ॼारे सारा न थिए। मरो मरा भले मरा, मुंहुं कम, इहो मुंहिंजो कमु आहे। अकमी काम मरे, जंहिंजो कमु कोन हूंदो उहो कोन मरंदो। दोस्त पुॼाणा दम, महबूब खां सवाइ दम घड़ी, जा रहे सार न थिए। इहा ज़िंदगी जेका असां उन रन ओड़े ज़िंदगी आहे, छो जो हुनजो न महबूब आहे, न हुनजो को मक़सदु आहे। तो संग साह घणनि सी, जीअण कोशे जा,
मरण मूंसी आहे त पुठीअ तोपनि थो करियां मौत खे सॾु थो करे ऐं पंहिंजे साह सां थो ॻाल्हाए त तो संग साह घणनि हे मुंहिंजी जान हे मुंहिंजा साह तुंहिंजो संग सभिनी सां आहे घणनि सां आहे जेके बि जीअर आहिनि उन सभिनी में तूं आहीं जीअण कोशिशि आहे हाणे मुंहिंजी जेका ज़िंदगी आहे मुंहिंजो जेको साह आहे उनखे तूं चए त तूं हाणे पासे ते वञ मरण मूंसी आहे त पुठीअ तोपनि थो करियां हे मौत तूं अचो त आऊं तुंहिंजे पुठियां हलां शाह साहब आख़िरी जेका वाई जेको शाह साईं जे ज़िंदगीअ सां जेका आख़िरी घणी शाइरी चइजे या आख़िरी घणी जेका हुन वाई चई आहे जेका सुहिणीअ में आहे उन में बि कुझु अहिड़े क़िस्म जो मज़मून अथसि त कहिड़े मुंहिंजे हिसाब हुअण मुंहिंजो हो तरे हो त आहे कोन हाणे आऊं कहिड़े हिसाब सां ज़िंदा आहियां जेकी मंझि तुराब सो न कंहिं शइ में जेकी मंझि तुराब जेकी मिटीअ में आहे जेकी क़बर में आहे सो कंहिं शइ में कोन्हे माना ही जेका ज़िंदगी आहे असांजी आहे हीअं आहे ही जे झरकनि जर ते से था सभु हुबाब ही जेके पाणीअ ते जेके बुलबुला आहिनि जेके बज़ार चमकनि पिया पर आहिनि त बुलबुला उनजी का हैसियत कान्हे दरवेश न मौत खे चोलो मटणु या हिकु घर खां ॿिए घर ॾांहुं रवानगी अहिड़े हिसाब सां माना त हुनजी ज़िंदगी जेका आहे मौत जेको आहे त हुनजी ज़िंदगीअ जो हिकिड़ो तसलसुल आहे कंटिन्यूएशन आहे जेका हले पई त छा सां थो चए त जीअर जड़ जिनसी मुयसी पियो तन जे हिच न पिड़ी पसंदि से कंहिं पर केच पसंदि त जीअर जड़ जिनसी जिन सां ज़िंदगीअ में हयाती में मोहबत आहे मुयसी पियो तन मरण खां पोइ उन्हनि सां उहा शइ हूंदी उहा मोहबत उन्हनि सां ई लागू हूंदी जे हिच न पिड़ी पसंदि से कंहिं पर केच पसंदियूं जेके हिते कोन थियूं पंहिंजे महबूब खे हासिल करे सघनि उन ताईं उन्हनि जी अप्रोच न आहे त उहे आख़िरत में जेको आहे सो उहे ताईं कीअं पहुचंदा इहे कुझु बैत हुआ जेके तव्हांजे अर्ज़ु कयासीं